सिंध में धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी करण खिलाफ़ हाई कोर्ट बार औरत मुज़ामत तंज़ीम सिंध सोसाइटी फोरम पारां वफ़द जी सूरत में DC हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो सां मुलाक़ात करे DC ऑफिस साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज में ॻाल्हाईंदे एडवोकेट अंदरजीत लोहाणू, एडवोकेट मुमबाज़ाद लिगारी, गोहर मेमन, मसरूर शाह, अमजद रिंद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो सिंधी पुरत मुज़ामत डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद ऐं हाई कोर्ट हैदराबाद बार जे वफ़दनि जी सूरत मंझि असां DC खां टाइम वरितो हुसीं त असांखे फेक डोमिसाइल जेके हैदराबाद मंझां या जेके डोमिसाइल जेके जारी थिया आहिनि उन्हनि जी असांखे माना इंफॉर्मेशन तौर ते असांखे लिस्टूं ॾिनियूं वञनि त असां उनखे स्क्रूटनी करियूं त कहिड़ा डोमिसाइल सचा आहिनि ऐं कहिड़ा डोमिसाइल कूड़ा आहिनि। इन सिलसिले में अॼु असांजो वफ़द DC साहिब सां मिलियो। DC असांखे 15 ॾींहं जो टाइम ॾिनो आहे त 15 ॾींहंनि खां पोइ असां तव्हांखे रिकॉर्ड प्रोवाइड कंदासीं। उन सिलसिले में अॼु हिते असां मुज़ाहिरो बि करे रहिया आहियूं। जॾहिं त डिप्टी कमिश्नर जेकॾहिं असांखे 15 ॾींहं खां पोइ लिस्ट न ॾिनी त दोस्तनि जो ऐं सभिनी डिस्ट्रिक्ट बार वारनि जो हिकिड़ो गॾियल प्लेटफॉर्म तौर ते असां न सिर्फ़ु मज़ामत तहरीक शुरू कंदासीं बल्कि डिस्ट्रिक्ट बार ऐं हाई कोर्ट बार जेको हाई कोर्ट में हिकिड़ी पिटीशन बि फाइल कंदासीं, कॉन्स्टिट्यूशन पिटीशन बि कंदासीं जेका DC जे ख़िलाफ़ हूंदी त असांखे हू रिकॉर्ड न पियो प्रोवाइड कयो वञे। लखे डोमिसाइल ठहनि पिया, लखे माण्हू जेके नौकरियूं ॿाहिरां वठनि पिया। इहो नौजवाननि जो इस्तेसाल आहे ऐं नौजवान जेके आहिनि बेरोज़गार थियनि पिया। उनजे करे मायूसी पकड़े पई, उनजे करे क़ौमी सुवाल बि पंहिंजो अरूज वठे पियो। इहा असां नस्ली जेका आहे चाहियूं सम्झूं पिया त नस्ली जेको तदाद थींदो उनखे रोकियो वञे ऐं बराए महिरबानी जेको आहे हीअ रियासत जेका आहे अहिड़ी का बि हरकत न करे जंहिंसां सिंधी माण्हुनि जो इस्तेसाल थिए, हुननि जे रोज़गार ते धाड़ो लॻे। फेक डोमिसाइल इशू हले पियो, उनजे हिसाब सां मुलाक़ात कई आहे ऐं असां DC साहिब खे चयो आहे त चीफ सेक्रेटरी जेका कमीशन ठाही आहे इन्वेस्टिगेट करण जे लाइ उहे तव्हीं कामोरा पाण में गठजोड़ जोड़ करे रिकॉर्ड खे हेॾां होॾां जेको आहे तेस नेस करे छॾियो, ख़बर ई नथी पए छा थो थिए। ऐं जेको शाहिद परवेज़ आहे मेंबर उन कमीशन जो, हू चए थो त असीं खणी अचूं एविडेंस। असीं एविडेंस तॾहिं खणी अची सघूं था जॾहिं तव्हां असांखे डोमिसाइलिन जो रिकॉर्ड फ़राहम कयो। त DC साहिब खे असां चयो रिकॉर्ड फ़राहम कयो। हुन चयो मां बाउंड कोन आहियां। असां चयो बाबा एक्ट पास थियल आहिनि 2016 जो ट्रांसपेरेंसी एक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल आहे 19 आहे, उते बाउंड आहियूं उन हिसाब सां असांखे प्रोवाइड करण जो। DC साहिब असांखे 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे। असां उहो रिकॉर्ड वठंदासीं, स्क्रूटनाइज़ कंदासीं ऐं 18 तारीख़ ते जेकॾहिं का पेशरफ़्त न थी त वरी एहतिजाजनि जो दायरो तेज़ थींदो। हिननि मुतालबो कयो त कूड़ा डोमिसाइल जारी कंदड़ ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई करे धारियुनि जा क़ौमी शनाख़ती कार्ड रद्द कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।